दड़ो वेझो यूनियन काउंसिल बचल गुमो में क़दीम दरगाह शेख अब्दुल मालिक उर्फ शेख मिठू जो क़दीमी क़ब्रस्तान बरसाती पाणी में बुॾल आहे। कोट आलमू भरिसां शेख अब्दुल मालिक उर्फ शेख मिठू क़ब्रस्तान जे अंदर बरसाती पाणी तलाउ जी शिकल में बीठल आहे। सभई क़बरूं मसमार थी वियूं आहिनि। क़बरूं ढहण करे बरसाती पाणी क़बरुनि अंदर दाख़िल थी वियो आहे। इंतज़ामिया क़ब्रस्तान जे अंदर बीठल बरसाती पाणी निकाल करण लाइ के बि उपाउ न वरिता आहिनि। क़ब्रस्तान में पंजनि प्यारनि जी क़बरुनि ते फातिहा पढ़ण लाइ ईंदड़ रहवासी सख़्त परेशानी मुब्तला आहिनि ऐं क़ब्रस्तान जे ॿाहिरां बि फातिहा पढ़ी वापसि रवाना थियण लॻा आहिनि। इन मौक़े ते हितां जे मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां वास्तो रखंदड़ ॻोठाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शेख अब्दुल मालिक उर्फ शेख मिठू दरगाह जे क़ब्रस्तान में सैयद सूरजा नाइया नुनारी जाखरा मल्लाह ऐं लाशारी बिरादरी जे माण्हुनि जूं क़बरूं मौजूदु आहिनि जेके बरसाती पाणी में बुॾल आहिनि। हितां जे रहवासियुनि पारां इंतज़ामिया खां क़ब्रस्तान में बीठल बरसाती पाणी निकाल करण जो मुतालबो कयो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलो त क़दीम दरगाह शेख अब्दुल मालिक उर्फ शेख मिठू जो क़दीमी क़ब्रस्तान बरसाती पाणी में बुॾल आहे। क़बरूं बुॾल हुजण करे रहवासी ऐं फातिहा लाइ ईंदड़ माण्हू क़बरुनि ताईं पहुची नथा सघनि ऐं ॿाहिरां बि फातिहा पढ़ी वापसि रवानो थियण लॻा आहिनि।